लाड़काणो में 3 ॾींहं अॻु घर अंदरि हिक ॿार जी माउ रोज़ीना जो फाओ खाधल लाश हथ अचण वारो मामिलो वायरल वीडियो में ॾिसी सघिजे थो त रोज़ीना जो अॻूणो मुड़ुसु मीर मोहम्मद पुट खे खणी वञी रहियो आहे ऐं औरतूं दाहूं कनि पियूं। ॼाणायल जवाबदार मीर मोहम्मद वीडियो में घर अंदरि गार कंदे भनड्रा कंदे औरतुनि खे धिका ॾींदे नज़र अचे पियो। 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस रोज़ीना गोपांग केस में ॼाणायल जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मारा मारा अचे थो घर बैठे निकाह छिजी वियो तभी निकाह छिजी वियो तभी असां लाइ वेल आहे। बाक़ी हाणे वञे थो वीडियो ते अचे न ॻाल्हाए न हाणे पहिरियों छितो थी वठो असां भितियूं भितियूं बने वियो आहे। हे ॾिसो मर्द जो तरीक़ो हे ॾिसो तव्हां ॾिसो हिन जो घर भॼा रोज़ीना तरफ़ां वीडियो भी अपलोड कई वई जंहिंमें हुन सॼे मामले जो किस्सो बयान करे थी। उन दादरसी जी घुर कई हुई पर उन जे बावजूद रोज़ीना गोपांग जो जंहिं बाद फाओ खाधल लाश हथ आयो। 3 ॾींहं इन वाक़े खे गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं जवाबदार नामज़द नाहे जेको जवाबदार नामज़द कयो वियो गिरफ़्तार नाहे थी सघियो। 3 ॾींहं अॻु घर अंदरां हिक ॿार जी माउ रोज़ीना गोपांग जो फाओ खाधल लाश हथ आयो। हीउ वाक़ियो बि लाड़काणो जी आहे जिते रोज़ीना गोपांग जो लाश हथ अचण वारे वाक़े खां पोइ इन खां अॻु इहा वीडियो रिकॉर्ड थियल आहे जंहिंमें इहो जवाबदार रोज़ीना जो अॻूणो मुड़ुसु मीर मोहम्मद पुट खे खणी वञण लाइ घर में दाख़िल थियो जंहिं दौरान औरतूं दाहूं कंदे नज़र अचनि थियूं। ॼाणायल जवाबदार मीर मोहम्मद वीडियो में घर अंदरि गार गंद कंदे भनड्रा कंदे औरतुनि खे धिका ॾींदे नज़र अचे थो जंहिंमें हुन जो चवणु आहे त उहो पुट खे हितां खणी वञण लाइ आयो आहे। उहो पंहिंजे पुट सां मिलणु चाहे थो जंहिंखां बाद में रोज़ीना गोपांग जो फाओ खाधल लाश हथ आयो। 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस रोज़ीना केस में ॼाणायल जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। इन खां अॻु बि रोज़ीना गोपांग तरफ़ां वीडियो अपलोड कई वई जंहिंमें संदसि इहो चवणो त हुनजी जान खे ख़तरो आहे। हुनजो अॻूणो मुड़ुसु हुनखे धमकाए रहियो आहे दादरसी कई वञे पर पुलिस तरफ़ां इन हवाले सां को तहरुक न वरितो वियो। ॼाणायल जवाबदार खे इन वाक़े खां अॻु गिरफ़्तार न कयो वियो ऐं हाणे जॾहिं रोज़ीना गोपांग जो लाश मिली चुको आहे इन वाक़े खे बि 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं ॼाणायल जवाबदार पुलिस जी गिरफ़्त में नाहे अची सघियो। नई पुलिस या आला अमलदारनि लापरवाही कंदड़ पुलिस जे अमलदारनि अहलकारनि ख़िलाफ़ का कार्रवाई अमल में आंदी आहे।